सिंध जे सखाफती गादी जे हंध हैदराबाद जे तारीख़ विरसे आर्ट अदीब ऐं फन जी हिफ़ाज़त बाद वेझ ऐं तरक्की लाइ जोड़ियल आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद खे रजिस्ट्रेशन मिली वई आहे, जंहिं बाद आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जल्द पंहिंजनि सरगर्मियुनि जी शुरूआत कंदे। आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे तर्जमान पारां जारी कयल पधिराई में ॼाणायो वियो आहे त आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जो बुनियाद गुज़िरियल साल विधो वियो हो, जंहिं जी रजिस्ट्रेशन लाइ तस्दीकी अमल दिसंबर 2022 खां जारी हुयो, जेको हाणे मुकमल थी चुको आहे ऐं आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद हाणे हिकु रजिस्टर्ड इदारे जी हैसियत में कम कंदे। हुन ॿुधायो त आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे गवर्निंग बॉडी में इल्म, अदब, सखावती, मसूरी, मौसीकी, मीडिया, ड्रामन ऐं परफॉर्मिंग आर्ट्स जे मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल नामवर शख़्सियतनि खे शामिल कयो वियो आहे, जॾहिं त जल्द मेंबरशिप शुरू करे हैदराबाद जे समूरनि नाले वारनि इल्मी, अदबी ऐं फनून लतीफ़ा सां लाॻापियल शख़्सियतनि खे शामिल थियण जी दावत ॾिनी वेंदी, जंहिं हैदराबाद खे हक़ीक़ी माना में आर्ट ऐं सखाफ़त जो मर्कज़ बणाए सघिजे। हुन ॿुधायो त इदारे जी इब्तिदाई बॉडी में 7 उहिदेदार ऐं 10 गवर्निंग बॉडी जा मेंबर खया विया आहिनि, जिन में सदर डॉक्टर इसहाक समेचो, सीनियर नायब सदर इरफान कुरैशी, नायब सदर सैयद जवार नकवी, जनरल सेक्रेटरी नसीर मिर्जा, ज्वाइंट सेक्रेटरी मिर्जा सलीम बेग, खजानची अली दोस्त आजिज ऐं प्रेस तर्जमान वसीम खान शामिल आहिनि। गवर्निंग बॉडी जे मेंबरनि में जामी चांडियो, भाई खान शर्ट, सैयद अली अब्बास, सैफ समेचो, नाज सेतो, रफीक ईसानी, पुष्पा कुमारी, डॉक्टर नवीदा कटपड़, खालिद इमरान ऐं मंजूर मिरानी शामिल आहिनि। तर्जमान पारां चयो वियो आहे त आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद हलंदड़ महीने खां ई पंहिंजी सरगर्मियुनि जो आगाज़ कंदी। तर्जमान चयो आहे त आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद डिवीज़न जे समूरनि फनकारनि, लेखकनि ऐं सखाफती कारकुननि जो गॾियल इदारो हूंदो, जंहिं में बिना के रंग, नस्ल ऐं ॿोली जे फ़र्क़ जे हैदराबाद सां लाॻापियल इल्मनि, अदीबनि, लेखकनि, फनकारनि, अदाकारनि ऐं हुनरमंदनि खे शामिल कयो वेंदो।